अॼु असां जर्मिनेशन ऑफ सीड या ॿिज जो फुटणु पढ़ंदासीं। अहिड़ो अमल आहे जंहिंमें ॿिज हिक नए ॿूटे में जनम वठंदो आहे या नए ॿूटे में ज़ाहिर थींदो आहे। ॿिज फुटण जा मुख़्तलिफ़ मरहिला। पहिरियों मरहिलो आहे त ॿिज पाणीअ खे जज़ब कंदो आहे ऐं पाणी आहिस्ता आहिस्ता ॿिज में दाख़िल थींदो आहे। ॿिज खे ॿाहिरें कोट खे पाणी नरम करे छॾींदो आहे ऐं ॿाहिरियों कोट फाटी पवंदो आहे। ॿिज जे अंदरि एंडोस्पर्म थींदो आहे। इन एंडोस्पर्म में खाधो जमियो थियलु हूंदो आहे। इहो समूरे ॿिज खे खाधो मुहैया कंदो रहंदो आहे। उन खां पोइ ॿिज साहु खणणु शुरू कंदो आहे। ॿिज में हिकु माइक्रोपाइल सोराख़ थींदो आहे जंहिंजे ज़रिए साहु खणंदो आहे। उन खां पोइ ॿिज जी पाड़ फुटंदी आहे। ॿिज जी पाड़ खे असां रेडिकल चवंदा आहियूं। रेडिकल धरतीअ में फुटंदी आहे ऐं पाणी वग़ैरह चूसींदी आहे। उन खां पोइ पिल्ली-मूल फुटंदो आहे। पिल्ली-मूल असां सिंधीअ में सले खे चवंदा आहियूं। इहो ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं पिल्ली-मूल मां पोइ पन ज़ाहिर थींदा आहिनि। यादि रखो त हाइपोकोटल मां रेडिकल फुटंदी आहे ऐं रेडिकल मां पाड़ थींदी आहे। इपीकोटल मां पिल्ली-मूल थींदो आहे। पिल्ली-मूल मां सलो थींदो आहे। ॿिज फुटण जे लाइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी घुर्ज हूंदी आहे ऐं कहिड़ियूं हालतूं घुर्बल हूंदियूं आहिनि, हींअर असां उहे बयानु कंदासीं। सभ खां पहिरियों ॿिज खे पाणी जी घुर्ज हूंदी आहे ऐं ॿिज खे हवा जी घुर्ज हूंदी आहे ऐं ॿिज खे गर्मीअ जी घुर्ज हूंदी आहे। पाणी ॿिज जे कोट खे फाड़ींदो आहे, हवा साहु खणण जे लाइ घुरिजे ऐं गर्मी एंज़ाइम वग़ैरह खे चुस्त कंदी आहे त ॿिज कमु करणु शुरू कंदो। उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त ॿिज आहिस्ता आहिस्ता हिक नए ॿूटे में जनम वठंदो आहे ऐं फोटोसिंथेसिस शुरू कंदो आहे। हाणे असां ॿिज जे फुटण जा तरीक़ा पढ़ंदासीं। ॿिज ॿिनि नमूननि या ॿिनि तरीक़नि सां फुटंदो आहे। पहिरियों तरीक़ो आहे इपीजियल जर्मिनेशन, जंहिंमें काटिलीडान यानी कचो पन मथे धरतीअ तां निकिरी ईंदो आहे। ऐं ॿियो आहे हाइपोजियल जर्मिनेशन। इन में काटिलीडान ज़मीन जे अंदरि ई रहंदो आहे, उन खां पोइ ॿाहिरि निकिरंदो आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था त इपीजियल जर्मिनेशन में काटिलीडान कचा पन ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं हाइपोजियल में उहे धरतीअ जे अंदरि आहिनि। थैंक यू फॉर वॉचिंग आवर चैनल। काइंडली सब्सक्राइब। महिरबानी करे वधीक वीडियो ॾिसण जे लाइ ज़रूरु सब्सक्राइब कंदा।